अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी कॉमेडी ड्रामो लॾो पाॾे ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 123 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। ऐं दोस्तो अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिकिड़ो ॿियो बि वीडियो मां अॼु इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। त दोस्तो जंहिं बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे हेल ताईं सब्सक्राइब न कयो, उहो सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾे, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। त दोस्तो हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 124, किस्त नंबर 69। दोस्तो हिन सीन में जंहिं कमरे में अंब वेठो आहे, तव्हां अंब जे आसपास मुकमल तौरु चेक कयो, सही तरीक़े सां ॾिसो। त दोस्तो हिन टेबल ते कुझु बि रखियलु न आहे, तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो हिते सोफ़े ते बि कुझु बि रखियलु न आहे, हीउ सोफ़ो बि बिल्कुलु ई ख़ाली आहे। ऐं दोस्तो हिते ॾिसो त हीउ सूरजमुखी जो गुल बि रखियलु आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तो हिकु दफ़ो मां तव्हांखे ॿीहर ॾेखारींदो हलां त हिते टेबल ते कुझु बि न आहे। ऐं दोस्तो हिन सोफ़े ते हिन जॻह ते बि कुझु बि न आहे, बिल्कुलु ख़ाली आहे। ऐं दोस्तो हिते ॾिसो सूरजमुखी जो गुल आहे। ऐं दोस्तो हिन ड्रामे में जॾहिं हिक ई सीन खां पोइ हीउ सीन थो अचे, त तव्हां ॾिसो कमिरो बि साॻियो आहे जिते अंब वेठल हुयो, ऐं हाणे वरी हिन टेबल ते गुल रखियल आहिनि, ऐं हिन सोफ़े ते हीउ विहाणो रखियलु आहे, ऐं हितां सूरजमुखी जो उहो गुल ग़ाइबु आहे। त दोस्तो एॾी वॾी चेंजिंग छो? दोस्तो जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 125, किस्त नंबर 69। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾितल ते गौर कयो। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त ॾितल जे पूरे चहिरे ते क्रीम लॻल आहे, शेव करण वारी क्रीम। पर दोस्तो तव्हां हिते ॾितल जे मग़ज़ ते ॾिसो त हिते ॾितल जे मग़ज़ ते क्रीम न आहे, तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तो हिते तव्हां ॾिसो त ॾितल जी पेशानीअ ते क्रीम लॻल न आहे, बिल्कुलु ख़ाली आहे, तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां गौर सां ॾिसो त हिते ॾितल जी पेशानी त क्रीम मां भरियल आहे। तव्हां हिकु दफ़ो वीह ॾिसो त हिन सीन में ॾितल जे दिमाग़ ते क्रीम लॻल आहे। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर गौर सां ॾिसी सघो था दोस्तो। मिस्टेक नंबर 126, किस्त नंबर 70। दोस्तो हिन सीन में शेरल खे पातल चश्मे में तव्हां गौर सां ॾिसो त हिते चश्मे में कैमरामैन जो अक्स गौर सां ॾिसी सघिजे थो। दोस्तो तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त कैमरामैन जो अक्स गौर सां ॾिसी सघिजे थो। दोस्तो इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे, जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वई आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 127, किस्त नंबर 70। दोस्तो हिन सीन में तव्हां किरड़ ॾांहुं गौर कयो त जंहिं वक़्तु किरड़ टर्न पियो करे त उन वक़्तु किरड़ शहज़ादीअ जे खाॿे पासे ते आहे। तव्हां गौर सां ॾिसो त जंहिं वक़्तु किरड़ टर्न पियो करे उन वक़्तु किरड़ शहज़ादीअ जे लेफ्ट साइड में आहे। तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो इन साॻिए सीन में जॾहिं कैमरा साम्हूं वारे पासे खां थी अचे त दोस्तो हाणे तव्हां ॾिसो त हाणे किरड़ शहज़ादीअ जे साॼे पासे में आहे। तव्हां गौर सां ॾिसो त हाणे किरड़ शहज़ादीअ जे राइट साइड में आहे। तव्हां गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 128, किस्त नंबर 70। दोस्तो हिन सीन में तव्हां बचल ते गौर कयो त हिन सीन में बचल उस ते वेठल आहे, यानी बचल जे मथां
सिज जी रोशनी क्लियर पई अचे, यानी बचियल जे मथां छांव न आहे, उस आहे। तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो जॾहिं 2 सेकंडनि खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां गौर सां ॾिसो त हाणे बचियल जे मथां छांव आहे, उहा उस ग़ाइबु थी वई आहे। तव्हां गौर सां ॾिसो, पहिरियां उस हुई, हाणे छांव आहे। मिस्टेक नंबर 129, किस्त नंबर 71। दोस्तो हिन सीन में तव्हां अंब ते गौर कयो त अंब कमरे जो दरवाज़ो खोले हिन कमरे में मुकमिल अंदरि अची चुको आहे। दोस्तो हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त अंब हिन कमरे जो दरवाज़ो खोले मुकमिल अंदरि अची चुको आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिठो हूंदो। ऐं दोस्तो वरी कुझु सेकंडनि खां पोइ जीअं कैमरा अंब ॾांहुं ज़ूम थी करे त तव्हां गौर सां ॾिसो त अंब कमरे में दाख़िलु थिए ई हाणे पियो, जॾहिं त पहिरियां दाख़िलु थी चुको हो। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तो हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं दोस्तो जंहिं शख़्स बि हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। त दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।